छाब चवी मां मरणो नाहियां, छाब चवी मां मरणो नाहियां, वेस मटाए वरणो आहियां। तूं बि चने सर जो कुछ चाहीं, मूंखां अॻ में वरणो आहीं। नाव नए सां रंग बदल सां तुंहिंजी मुंहिंजी जंग अज़ल खां जारी आहे, जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी। जेसीं राति अंधारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी। दोस्तों इहो शेर हुयो शेख अयाज़ जो जेको हुन दोदे सुमरे लाइ चयो हुयो। ऐं दोदे सुमरे जो किरदारु हिकु अज़ीम किरदारु आहे जेको वतन शनासी, हुबुल वतनी ऐं वतन सां मोहब्बत जो दर्स ॾिए थो। हर दौर में दोदा रहिया आहिनि, हर दौर में चनेसर रहिया आहिनि, हर दौर में सिंध जा सॼण रहिया आहिनि, हर दौर में सिंध जा वेरी रहिया आहिनि, हर दौर में सिंध जा दुश्मन रहिया आहिनि। इहो स्टेज शो बेसिकली मूं पोइ महीने हैदराबाद शहर में अयाज़ मेले में ॾिठो हुयो। ऐं यकीन कयो 2-3 जाइनि ते हुन स्टेज शो में मुंहिंजा लिंग कांडारजी विया हुया। तमामु बहितरीनु स्टेज शो हुयो। मूं इहो फ़ैसिलो कयो आहे त छो न हिन शॉर्ट प्ले खे असां हिकिड़े ड्रामे जी सूरत में रिकॉर्ड कयूं। ऐं मूंखे उमेदु आहे दोस्तनि खे तमामु घणो पसंदि ईंदो। हाणे हुन में मूंखे कुझु तव्हांजे मदद जी ज़रूरत पवंदी। जीअं फॉर एग्ज़ाम्पल 150 खां 200 तलवारूं मूंखे खपंदियूं, 150 घोड़ा खपंदा, कॉस्ट्यूम्स मूंखे ज़रूरत पवंदी। सो आउं चाहियां थो त इहे सभु शयूं दोस्त वॉलंटियर कनि। ऐं उनखां अलावा मूंखे नौजवान अदाकारनि ऐं अदाकाराउनि जी बि ज़रूरत पवंदी। जीअं बाग़ी जो किरदारु आहे, बाग़ी सां गॾु उन जूं साहेड़ियूं जेके पिणु जंग जो हिसो बणियूं। ऐं उनखां अलावा मूंखे ज़रूरत पवंदी मौसीक़ी सां रिलेटेड माण्हू जी जेको मूंखे मौसीक़ी तख़लीक़ करे ॾियनि। ऐं मूंखे ज़रूरत पवंदी कुझु अहिड़नि पारखू बुज़ुर्गनि जी जेको मूंखे दोदे सुमरे ऐं चनेसर जी रहणी कहणी, हुनजे ॻाल्हाइण जो तरीक़ो, ॻाल्हाइण जो लहजो, इन बाबति मूंखे इंफॉर्मेशन ॾियनि। सो पहिरें दोस्तनि खे इहा गुज़ारिश आहे त पंहिंजा जेके दोस्त इन ड्रामे जो हिसो थियणु चाहिनि त उहो मूंखे 1.5 खां 2 मिंटनि जी पंहिंजी शॉर्ट क्लिप रिकॉर्ड करे फेसबुक ते मोकिले ॾियनि त जीअं आउं उन्हनि में स्क्रूटनी करे सघां। उनखां अलावा मूंखे जेसीं ताईं तलवारनि जी ज़रूरत पवंदी त उहो दोस्तनि खे गुज़ारिश आहे त जिन वटि पुराणियूं तलवारूं कंहिं वटि दोस्त वटि मौजूदु आहिनि उहो बि असांखे कुझु अरसे लाइ ॾियनि त जीअं असां रिकॉर्ड करे सघूं ड्रामो। जीअं उमरकोट में मुंहिंजो दोस्त अदा करणी सिंह सोढा आहे, उन वटि 10-12 तलवारूं आहिनि। मुंहिंजो दोस्त आहे शाहनवाज़ जानियो खिपरे में, उन वटि 20 खनि घोड़ा आहिनि, उहो आउं बौरो करे सघां थो। सो उनखां अलावा मूंखे ज़रूरत पवंदी सिंधी मीडिया सां रिलेटेड अहिड़नि माण्हुनि जी जेके जिन डायरेक्ट कया आहिनि अहिड़ा एपिक ड्रामाज़। सो उन्हनि जे एक्सपीरियंस खे आउं यूटिलाइज़ करे सघां थो। सो गाइज़ इहो वीडियो वधि खां वधि शेयर कयो त जीअं असां इहो ड्रामो रिकॉर्ड करे सघूं। ऐं उमेदु आहे त तव्हांखे इहो ड्रामो पसंदि ईंदो। पंहिंजे मेज़बान आफ्ताब राय को इजाज़त ॾींदा। जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सिंध सलामत, साथ सलामत।